अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ व्यूअर्स। जीअं त योम आज़ादी जो महीनो शुरू थी चुको आहे, उन मुनासिबत सां प्राइमरी लेवल जी हीअ ख़ूबसूरत तक़रीर तव्हां सभिनी लाइ तयारु कई वई आहे। जेकॾहिं तव्हांखे हाई स्कूल लेवल या सेकेंडरी लेवल जी तक़रीर खपे त उहा असांजे चैनल सिंधी स्पीचिस बाय माजिद महरी ते पहिरीं खां ई अपलोड थियल आहे, तव्हां चैनल ते ॾिसी सघो था। हाणे हलूं था तक़रीर जी तरफ़। तमामु बहितरीन तक़रीर आहे, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। नहमदहू व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जनाब सदर, क़ाबिल क़दर मोअज़्ज़िज़ महिमानो, इज़्ज़त वारा उस्ताद साहिबो ऐं प्यारा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम। जनाब सदर, जीअं त अॼोकी तक़रीब में मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे जश्न योम आज़ादी। जनाब सदर, आउं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन बेत सां कंदसि। जिन आज़ादीअ लाइ जंग लड़ी, वरता पंहिंजा हक़ विड़ी, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर। जनाब सदर, पंजाब जी पुरकशिश ज़मीन, सिंध जा सरसब्ज़ नज़ारा, बलोचिस्तान जा बुलंद पहाड़, सरहद जा सदाबार नज़ारा ऐं कश्मीर जहिड़ियूं जन्नत नज़ीर वादियूं गॾिजी जेको महबूब मुल्क ठाहिनि थियूं, तंहिंखे प्यारो पाकिस्तान चयो वञे थो, प्यारो पाकिस्तान चयो वञे थो। तंहिं करे कंहिं शाइर पाकिस्तान खे हिन तरह भेटा पेश कई आहे त मुंहिंजा वतन प्यारा वतन, मुंहिंजा वतन प्यारा वतन, जी असंदा जियारा वतन, जिंद जान तोता घोरे छॾियां, जिंद जान तोता घोरे छॾियां, मुंहिंजा वतन प्यारा वतन, जी असंदा जियारा वतन। जनाब सदर, असांजो क़ाइद मोहम्मद अली जिन्ना हिकु जुरतमंद ऐं बाहिम्मत अॻवान हो, जंहिं अंग्रेज़नि जे लश्कर ऐं हिंदुनि जी लोध खे पाक सरज़मीन तां ललकारे कढियो ऐं 14 अगस्त 1947 ते हिकु मालामाल मुल्क पाकिस्तान आज़ादु करायो। तंहिं करे असीं सभु हिन सदोरे ऐं सभागे सरबराह खे सलाम पेश करियूं था, सलाम पेश करियूं था। ही तुंहिंजो एहसान आ ऐं क़ाइदे आज़म, ऐं क़ाइदे आज़म, आज़ादु करायो पाकिस्तान आ ऐं क़ाइदे आज़म, ऐं क़ाइदे आज़म। सभु कनि था तुंहिंजो एतिराम, सभु कनि था तोखे सलाम, राज़ी तोते रहमान आ ऐं क़ाइदे आज़म, ऐं क़ाइदे आज़म। जनाब सदर, आख़िर में हिन शेर सां आउं पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदसि। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं, वही रगो वाखाण जन ॿेला बनियूं महिराण जूं, ॿेला बनियूं महिराण जूं। आख़िर में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु विसारींदा ऐं तव्हां सभिनी खे स्पीच कीअं लॻी कमेंट सेक्शन में फीडबैक ज़रूरु ॾींदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।